ॾिस त मां कहिड़ो थधो थी ॻाल्हायां। क्यों? अस्सलाम वालेकुम, मां आलिया चन्ना। सो तव्हां सभई हींअर ॾिसी रहिया आहियो मारूगढ़ा टीवी, जेका असांजो तमामु ज़बरदस्त दोस्त डायरेक्टर जावेद ख़ासखेली लॉन्च कयो आहे इहो चैनल। ऐं मां तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदमि त प्लीज़ तव्हां जावेद जे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं फॉलो कयो। हिन चैनल ते असल में तव्हांखे ॾाढियूं ज़बरदस्त क़िस्म जूं वीडियोज़ मिलंदियूं, जेके कॉमेडीज़ में बि हूंदियूं ऐं जेको आहे सो सीरियस बि हूंदा, हॉरर बि हूंदा ऐं शॉर्ट मूवीज़ बि हूंदियूं, शायदि सॉन्ग्स बि हुन में वीडियोज़ हूंदियूं। त तव्हां सभई जेको आहे सो हिन चैनल खां ॾाढो लुत्फ़अंदोज़ थींदव। ऐं असांजी दुआ आहे त जावेद जेको आहे सो अञा वधीक तरक़ी करे। उन्हनि जी हींअर सीरियल बि हले थी सिन टीवीअ ते, पाणीअ मंझि फसा। सो प्लीज़ तव्हां उहा बि ज़रूरु ॾिसिजो। ऐं ॾाढो ज़बरदस्त मेहनती डायरेक्टर आहे ऐं जेका बि हुननि हिन महिल ताईं जेके बि प्रोजेक्ट कया आहिनि उहे सभई नंबर 1। ऐं जॾहिं बि उहे कंदा आहिनि, कंदा थोरो कमु आहिनि, सिलेक्टेड कमु कंदा आहिनि, पर ॾाढो ज़बरदस्त कमु कंदा आहिनि। मां हुननि जी डायरेक्शन में काफ़ी घणो कमु कयो आहे ऐं हाणे इंशाअल्लाह हुन जे चैनल ते बि ज़रूरु कमु कंदमि। ऐं हींअर बि तव्हां सभिनी सां गॾु वेठी ॻाल्हायां पई। सो प्लीज़ तव्हां इहो चैनल फॉलो कयो, लाइक कयो ऐं जावेद साहब खे जेको आहे सो असांजी तरफ़ां खोड़ साथियूं वाधायूं एॾो ज़बरदस्त चैनल खोलण ते। सो हाणे तव्हां जेको आहे सो इहो चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकॉन दॿायो, जीअं सभिनी खां पहिरियां वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। मुंहिंजा काफ़ी ड्रामा आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा। मां पाण बि डायरेक्टर रही चुकी आहियां ऐं जावेद सां गॾु बि काफ़ी घणो कमु कयो आहे। ऐं इंशाअल्लाह हिन चैनल ते बि असां कमु कंदासीं ऐं असांजा ॿिया खोड़ सारा अदाकार बि हिन चैनल ते ईंदा ऐं सभई अदाकार इंशाअल्लाह हिन चैनल खे असां मिली करे ऐं हिन खे कामयाबु कंदासीं।